नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा खैबर जे हर दिल अज़ीज़ अॻूणे वाइस चेयरमैन मरहूम जावेद अहमद मेमून जे विछोड़े के 3 ॾींहं गुज़रण बाद पथर खयों वियो, जंहिंजी ख़ैरात जी मानी कई वई। ख़ैरात जी मानी खां पहिरियां सुबुह जो 10:30 बजे क़ुरान ख़वानी कई वई। उन खां पोइ 12 बजे ख़ैरात जी मानी हलाई वई, जेका शाम जो 4 बजे ताईं मानी हली, जंहिंमें खैबर शहर ऐं इन जे आस पास जे ग़रीब मिस्किन तोड़े अमीरन हर हिक खे हिक जहिड़ी ख़ैरात जी मानी खाराई वई। ऐं आख़िर में मरहूम जावेद अहमद मेमून जे भाइरनि हसीबुल्ला मेमून, गुलाम मुर्तज़ा मेमून जो चवण हो त असां पंहिंजे भाउ मरहूम जावेद अहमद मेमून जे टीजे जी मग़फ़िरत जी दुआ शाम जो मग़रिब नमाज़ बाद कराई वेंदी ऐं असां जे भाउ जे विछोड़े जो दिली दुख गम आहे। इहो विछोड़े जो खाल भरिजी न सघंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।